नहमदहू व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरतुल अनआम आयत नंबर 11 खां वठी 20 ताईं तर्जुमो। कुल इन्हनि खे चओ, सीरू हली फिरी ॾिसो, फिल अर्दी ज़मीन में, सुम्मा पोइ उंज़िरू ॾिसो, कैफ़ छा कान थियो आक़िबतु अंजाम अल मुकज़्ज़िबीन इनकार करण वारनि जो या झुटलाइण वारनि जो। कुल लिमम मां इन्हनि खां पुछो त कंहिंजे लाइ आहे जेको कुझु फ़िस समावाती आसमाननि में वल अर्द ऐं ज़मीन में आहे। कुल लिल्लाही चओ त अल्लाह जे लाइ। कतब अला नफ़्सिही रहमतह या रहमा लिखी छॾियो या फ़र्ज़ करे छॾियो, लाज़िम करे छॾियो पंहिंजे नफ़्स ते, पंहिंजे मथां रहम करणु। कंहिं अल्लाह ताला पंहिंजो पाण ते इहो लाज़िम कयो आहे त हू पंहिंजी मख़लूक ते रहम कंदो। लयजमअन्नकुम अलबत्ता हू ज़रूरु जमा कंदो तव्हां सभिनि खे इला तरफ़ यौमिल क़ियामती ॾींहुं क़यामत जे। ला न रेब शक फ़ीह जंहिंमें यानी जंहिंजे अचण में को बि शक न आहे। अल्लज़ीन उहे माण्हू जिन ख़सीरू नुक़सान में विधो पंहिंजो पाण खे या ख़सारे में विधो अनफुसहुम पंहिंजी जानिन खे, पंहिंजो पाण खे। फ़हुम पोइ उन्हनि या उहे ला युमिनून न उन्हनि ईमान आंदो। वलहू ऐं उन जे ई लाइ आहे, कंहिंजे लाइ? अल्लाह ताला जे लाइ। मां जेको कुझु सकन फिल लैली सुकून करे थो रातुनि में, राति में, वन नहार ऐं ॾींहं में, यानी जेको कुझु राति ऐं ॾींहं में आहे उहो सभु कुझु अल्लाह ई जे लाइ। वहुव समीउल अलीम ऐं हू सभु कुझु ॿुधण वारो, सभु कुझु ॼाणण वारो आहे। कुल चओ इन्हनि खे, छा ग़ैर अल्लाही अल्लाह खां सवा अतख़िदु आऊं ठाहियां वलियन को ॿियो माबूद या ॿियो को वली कारसाज़ मददगार। फ़ातिरिस समावाती वल अर्द फ़ातिरिस समावाती पैदा करण वारो जेको आसमाननि जो ऐं ज़मीन जो। वहुव युतइमु जॾहिं त हू खाराए थो, वला युतअमु ऐं न ई हुनखे खारायो वञे थो। कुल इन्हनि खे चओ, इनी बेशक आऊं उमिरतू मूंखे त इहो ई हुकुम ॾिनो वियो आहे अन के अकून आऊं थी वञा अव्वल पहिरियों मन उन मां असलम जंहिं फर्मा बरदारी इख़्तियार कई या जंहिं पंहिंजो पाण खे सुपुर्द करे छॾियो अल्लाह जे हवाले। वला ऐं न तकूनन आऊं थियां मिनल मुशरिकीन मां या शिरक करण वारनि मां। कुल इन्हनि खे चओ, इनी बेशक आऊं अख़ाफ़ु आऊं त डिॼां थो अन के असैतु रब्बी अगरि मूं नाफ़रमानी कई पंहिंजे रब जी, अज़ाब खां यौमिन अज़ीम वॾे ॾींहं जे अज़ाब खां यानी क़यामत जे ॾींहं जे। मई युसरफ़ जंहिंखां फेरियो वियो, मन यानी जंहिं शख़्स खां, युसरिफ़ो मई युसरिफ़ो जेको फेरियो वियो यानी जंहिंखां अज़ाब खे जंहिंखां हटायो वियो, अनहू उन खां योम इज़िन उन ॾींहुं, फ़क़त पस तहक़ीक़ या फ़क़त यकीनन रहिमहू उन ते रहम कयो वियो। वज़ालिक ऐं इहा ई अल-फ़ौज़ुल मुबीन कामयाबी आहे तमामु वॾी, यानी क़यामत जे ॾींहुं जंहिंखां अज़ाब खे हटायो वियो या वॾी उन ते ई रहम कयो ऐं सभिनि खां वॾी कामयाबी इहा ई आहे। व इन यमसस्कल्लाहु ऐं अगरि इहो त अगरि पहुचाए तोखे अल्लाह ताला बिदुरन का तकलीफ़, फला पस न काशिफ़ हटाइण वारो उनखे लहू उन जे लाइ इल्ला पर हू उहो ई आहे, यानी अल्लाह जी तरफ़ां अगरि का तकलीफ़ अचे थी, को नुक़सान अचे थो त को बि हटाइण वारो न आहे सवाइ अल्लाह ताला जे ई। व इन यमसस्क ऐं अगरि हू पहुचाइणु चाहे बिख़ैरिन अगरि हू पहुचाइणु चाहे तव्हांखे बिख़ैरिन का भलाई, फ़हुव अला कुल्लि शैइन क़दीर फ़हुव त पोइ उहो ई आहे केरु यानी अल्लाह ताला अला कुल्लि शैइन मथां हर शइ जे क़दीर कुदरत रखण वारो।
वहुअल क़ाहिरु उहो ई आहे जेको ग़ालिब आहे फ़ोक़ इबादिही पंहिंजे बंदनि जे मथां वहुअल हकीमुल ख़बीर ऐं उहो ई आहे कमाल हिकमत वारो ऐं ख़ूब ख़बरदार यानी हर शइ खां बाख़बर। कुल इन्हनि खां पुछो अय्यु शैइन अकबर कहिड़ी शइ आहे सभिनि खां वॾी शहादतन गवाही जे लिहाज़ खां। कुलिल्लाहु इन्हनि खे चयो अल्लाह ताला शहीदुनि जेको गवाह आहे बैनी दरमियान मुंहिंजे व बैनकुम ऐं दरमियान तव्हांजे व उहिय इलैय ऐं वही कई वञे थी मुंहिंजी तरफ़ हादल क़ुरान ही क़ुरान लिउंदिरकुम ताकी आउं ठेॾियारियां तव्हांखे बिही इन सां गॾु वमम बलग़ ऐं जंहिं ताईं इहो पहुची वियो। इन्नकुम छा आहियो तव्हीं लतशहदून के तव्हां इहा गवाही ॾियो अन बेशक मां अल्लाही के अल्लाह आलिहतन उख़रा ख़ुदा या माबूद आहे ॿियो को। कुल चयो ला न अशहदू न आउं गवाही ॾींदसि। कुल इन्हनि खे चयो इन्नमा बिलाशुबा बेशक हूअ उहो ई आहे इलाहुन माबूद वाहिदुन हिकु ही व इन्ननी ऐं बेशक आउं बरीउल ज़िम्मा आहियां मिम्मा या बेज़ार आहियां मिम्मा उन्हनि खां तुशरिकून जेके तव्हां शरीक ठहिरायो था। अल्लज़ीन आतईनाहुम उहे माण्हू जिन खे ॾिनी असां अल किताब यारिफ़ूनहु सुञाणनि था उनखे कंहिंखे यानी या त नबी जे तरफ़ इशारो या त पोइ क़ुरान जी तरफ़ त हुन ॼाणनि था केरु यहूद नसारा कमा जीअं यारिफ़ूनहु सुञाणनि था अबनाअहुम पंहिंजे पुटनि खे अल्लज़ीन उहे माण्हू ख़सीरू अनफुसहुम ख़सारे में विधो पंहिंजो पाण खे फ़हुम पोइ उहे ला युमिनून न ईमान आणींदा। सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तग़फिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।